उन्हीं जो ही लोक परलोक बई सुहेला था। यह लोक सुखिए परलोक सुहेले, नानक हरि प्रभु आपह मेले। बई लोक उन्हीं जा सुहेला था। सतगुरु भी पेंजी दास से पेंजी सेवक के पीड़ो प्यार था जन। साहिबन चेवा बाणी में अपने जन का पर्दा ढाके, अपने जन का पर्दा ढाके, अपने सेवक की सर पर रखे, अपने सेवक की सर पर राखे, अपने दास को दे वडियाई, अपने दास को दे वडियाई, अपने सेवक को नाम जपाई, अपने सेवक को नाम जपाई। पंहिंजे सेवक की वडाई बख्शिंदा, पंहिंजे दास की वडाई बख्शिंदा। उन्हीं जी मुख मों जेको वचन तो निकरे वो सच्चो करे छॾींदा आहिनि, भले पंहिंजे मुख जो वचन हटाए छॾियो। हाँ ईअं बि थींदो त एक बार गुरु अर्जन देव टिकड़ा सेठियूं आया, चयूं बाबा असां ईटन जो भठो लगायो आहे, दया कयो असांखे बरकत पवे। गुरु अर्जन देव साहब हमेशा जेको भी ईंदो उनखे चवंदा संगत जी सेवा कयो, संगत जी सेवा कयो, तव्हांखे बरकत पवंदी। संगत की कुछ भी खारायो प्रसाद, संगत जी सेवा कयो ऐं अरदास कयो, तव्हांखे बरकत पवंदी, तव्हांजी आश पूरी थींदी। गुरु अर्जन देव साहब ने आज्ञा कई कि सजी संगत कठी कयो, सजी संगत वेही गुरबाणी शब्द कीर्तन सत्संग करे, उन्हीं को पोइ अरदास कजो, सजी संगत जी तव्हांखे आसीस मिलंदी। संगत के भंडारो खाराइजो, भोजन खाराइजो, तव्हांजी आश पूरी थींदी। उन्हनि सेवकनि गुरु अर्जन देव जो वचन मञियो, सजी संगत खे कठो कयूं ऐं शब्द कीर्तन सत्संग थियो। उन्हीं खां पोइ भंडारो थियो, सजी संगत भंडारो खाधो। उन्हीं खां पोइ जेकी संगत हुई उन्हनि खे हथ जोड़े वेनती कयूं कि साथ संगत जी मिली करे अरदास कयो, असां जेके ईटनि जा भट्ठा लगाया आहिनि उन्हनि में बरकत पवे, सभु जेके सिरूं आहिनि असांजूं पकियूं निकिरनि, सुठे अघ में विकामजनि। इहा अरदास कयो। सजी संगत मिली अरदास करण शुरू कई। सजी संगत मिली करे अरदास करण लगी। उन महिल ही हिकिड़ो गरीब सेवक हुयो, पर ॾाढो बंदगी करण वारो, भक्ति करण वारो, गुरु अर्जन देव जो ॾाढो प्यारो हो, ॾाढो प्यारो। उन सेवक अची करे पुकार कई कि मूंखे भी भोजन भंडारो खारायो, ॾाढी बुख लगी आहे। ॿाहिरि जेके सेवादारी बीठा, चयोसि चुप कर, अरदास थी हले, 3 कलाक सत्संग हलियो आहे, कीर्तन हलियो आहे, गुरबाणी हली आहे, ओॾी महिल काथे? उन खां पोइ भंडारो हलियो आहे, सॼी संगत भंडारो खाई उथी आहे, हाणे साफ़ सफ़ाई थी वई आहे, आख़िरी अरदास थी थिए, पोइ तूं प्रगट थियो काॾे घुमंदो रहंदो आहे? चुप करे बि हिन महिल अरदास में विघ्न विझंदो, अरदास थी हले कि भंडारो खत्म थी, हाणे न मिलंदी, पर हले तो अरे मां त नालो ॿुधी आयुमि भई गुरु अर्जन देव साहिब जन जा सेवक जो भंडारो था कनि, त मां चयुमि मां बि वञी करे दिलि सां भंडारो खाई अचां, तृपत थियां। तव्हां चओ था भंडारो कोन्हे त कुझु बि जेको बचियो हुजे उहो ॾियो। उन्होंने डांटे छो सेवादार, कुछ कोने बचो, हले तो पर थी इधर भी गोड़ तो करे घणो। अरदास थी हले अंदर अरदास होने लगी। सतगुरु तव्हांजे इन्हनि सेवकनि सत्संग करायो आहे, शब्द कीर्तन करायो अथऊं, गुरबाणी जो पाठ थियो आहे ऐं सॼी संगत खे भंडारो छकायो अथऊं, लंगर छकायो अथऊं। हिननि जी अरदास क़बूल कजो। हिननि जेके सिरूं लॻायूं आहिनि साहिब, उहे सभु सिरूं
पक्कियों निकरन, वे सब ईटा पक्का निकरन। लखू आवाज कई, हिक भी सिर पक्की न निकरंदी, हिक भी सिर पक्की न निकरंदी। है उस चमाट, अरे अरदास थी हले तो वरी तो चिल्लाए, वरी उन्हनि अरदास कई, सतगुरु हिननि दासनि जेके ईटा भट्ठा लगाया कृपा कजो उहे सभु सिरूं पक्कियूं निकिरनि। होॾो लखू चए पियो हिक बि पक्की न निकिरंदी, हिक बि पक्की न निकिरंदी। वरी गयोसि चमाट, गुरु अर्जन देव वचन कढियो आहे मुकमो, सतगुरनि वचन कढियो आहे कि सिरूं पक्कियूं निकिरंदियूं, तव्हां संगत खे भोजन खाराए, चई मूंखे न खाराए थो न निकिरंदी हिक बि सिर पक्की। चण तुंहिंजो वचन वॾो थींदो कि गुरु अर्जन देव जो, चई मुंहिंजो ॾिसजो तव्हां भले। उनखे त हिक ॿ धक हणी वॼाए छॾियो। उन खां पोइ जॾहिं उहे सभु संगत वई, वरी कुझु ॾींहंनि खां पोइ भट्ठा जेकी आग लॻल हूंदी आहे उहे थधा थिया, धीरे धीरे साफ़ थियो पलाल गाह, ऐं सिरूं ॾिसण आयूं त जॾहिं जीअं कढनि जेका सिर हथ में भट्ठे मां ईअं खणनि भुरी वञे। अरे ही छा थियो, ॿी सिर खणनि हिकदमि भुरी वञे, हिक बि सिर पकी न, सभु कचियूं, मिटी पई थी वञे, रेतीअ वांगुरु हथ में ई न पई अचे। अरे ॿिया जेके अलॻि अलॻि जॻह ते भट्ठा लॻाए उन्हनि मां ॾिठो, उन्हनि में बि सभु ईअं ई हालत। अरे ही छा थियो, डुकंदा डुकंदा गुरु अर्जन देव साहिब जन वटि आया। सतगुरु ही त वॾी ॻाल्हि थी वई, छा थियो, तव्हां जीअं जीअं चयो हुयो तीअं कयोसीं, सत्संग बि करायोसीं, शब्द कीर्तन करायोसीं, भंडारा कयासीं, सॼी संगत खे घुरायोसीं, सॼी संगत त्रिपत थी वई, ख़ुशि थी विया, जीअं जीअं तव्हां आज्ञा कई सतगुरु तीअं कयोसीं। पर साहिब ही ईटा तो सब कच्चा, हिकु भी पक्को नथो निकिरे, खणूं था भॼी तो पए, घुरी तो वञे। सतगुरनि अखियूं बंदि कयूं, ध्यानु कयो, चयो भाई तव्हां ॾाढी वॾी ग़लती कई आहे। एॾो वॾो भंडारो कयो अथव, सॼे शहर जी संगत खे भोजन खारायो अथव, हिकिड़े सेवक खे छो छॾे छॾियो, उन खे छो न खारायव? कि साईं वो अरदास जे विच में अची करे पियो विघिन विझे, जोर जोर सां पियो ॻाल्हाए, चए पियो मूंखे पहिरियों छो नथा खारायो, मूंखे खारायो। त जंहिंमहिल अरदास हले पई, वचन निकितो भई अरदास सतगुरु दया कजो सभु सिरूं पक्कियूं निकिरनि, ओॾी महिल उन वचन चयो हिक बि सिर पक्की न निकिरंदी। सतगुरनि चयो भाई तव्हां जॾहिं जाते हेॾी संगत जी भोजन भंडार खारायो पिया, उनखे कुछ न कुछ खारायो हो जेको बचल हुयो, या उनखे कुछ पैसा ही ॾियो भई वञ तूं खा वञी ॿिए हंधि, उनखे छो अपमान कयो? जाते हेॾी संगत जो सम्मान कयो त हिक जो अपमान छो? ऐं उन सेवक जे मुख मां जेको वचन निकितो आहे उहो सचो थींदो। सतगुरु अर्जन देव चवनि था असांजो वचन सचो न थींदो। अपने जन का पर्दा ढके, अपने जन का पर्दा ढके, अपने सेवक की सर पर राखे, अपने सेवक की सर पर राखे। गुरु पंहिंजे दास की वॾाई बख़्शींदा ऐं पंहिंजे सेवक जी ॻाल्हि ऊंची रखंदा। पंहिंजी ॻाल्हि भले घटि करे छॾनि, पंहिंजो मान भले घटि कनि, पर सेवक जो मान ऊंचो रखंदा।